हां मूंखे हाणे ॿुधा केले जो ॿुधा 6 किलो तव्हां ने माना हिते कीअं पोखबा वण में जी हा वण में पोखबा वण माने 2 महीना अगाड़ा पोखबा पहिरीं किलो पोखबा पोइ वण पोखींदा आहियूं माना न कहिड़े महीने असां त माना 15 मई में पकाईंदा आहियूं वण न जी हा असीं अहिड़ी मैं समझो सही माना 5 महीनो 5 महीने में चालू कंदा आहियूं किलो जी साईं अच्छा माना किलो हणी जी हा किलो हणी पोइ हुन में हणंदा आहियूं वण अच्छा पोइ केले ज़मीन कीअं तयारु कंदा आहियो तव्हां केले साईं महिनत कंदा आहियूं दड़ो वड़ो गुडू गुडू कढंदा आहियूं केले जी ज़मीन जेका ठहंदी आहे कीअं ठहंदी आहे खीरा ठाहींदा आहिनि खीरन में अच्छा माना केले माना खीरन में ॾींदा पाणी जी हा खीरन में पाणी किलो खीरे पुठे हणंदा आहियूं हा हा पोइ केले न पोइ वण हुन जा गॾिजाईंदा आहिनि वण जी सीज़न ख़तमु थी वण कढंदा आहियूं पोइ केले हा जी हा ॿुधा न पहिरीं जेका ज़मीन ठाहिबी आहे जी हा साईं जेका केले जी ज़मीन ठाहिबी ज़मीन ठाहींदा आहियूं कणकूं कढंदा आहियूं बनीअ कंप्यूटर कीण बीण हणंदा आहियूं 4 फारी हणाए हा हा पोइ हणाईंदा आहियूं कंप्यूटर कीण हणाए पोइ हुनजा कढाईंदा आहियूं खीरा खीरा कढाए हुन में हणंदा आहियूं किलो न केलो जेको खीरन में जेका नाली ठहंदी आहे ठाहींदा आहियो हा नाली न खीरो बन्नू वॾो ठहंदो आहे पोइ नाली में हुन में पाणी छॾिबो आहे अच्छा भला केलो हाणे पोइ खीरन जे मथां जी हा अच्छा ईअं छो त ईअं साईं मथे इन सिरा पाणी वरी नाली में अचनि अच्छा माना उन सैलाब सां माना तव्हां खणंदा हुअसि अच्छा ठीकु आहे पोइ तव्हां माना हणी पोइ तव्हां वण काईंदा आहियो पोइ वण काई ठीकु आहे पोइ वण में माना जेको पोइ ख़िदमत का बि न थींदी आहे न का बि कोन थींदी आहे पोइ सिर्फ़ु वणनि खे पाण कलर ॾींदा आहियूं पोइ अलॻि ॾींदो हा उहो वरी केले खे लॻंदो अच्छा चलो ठीकु आहे ॿियो जेको पाण हीअ जेको फेब्रुअरी में खाईंदा आहियूं पाण थधि में तॾहिं इहो कोन्हे इहो पहिरियों थींदो ई कोन्हे साईं इहो कोन थींदो आहे न माण्हू खाईंदी कोन खाईंदा न अच्छा चलो सही पोइ जंहिंमहिल वण जॾहिं तयारु थींदो आहे जॾहिं ख़तमु थींदो आहे पोइ असां केले खीरो जेको आहे न उहो ठाहींदा आहियूं माना लेवल करे छॾींदा बिल्कुलु लेवल करे हा ठीकु आहे बाक़ी केले जेको थोरो बीठल न साफ़ी हा हा पोइ हुनखे असीं कढाईंदा दड़ूं पाचनि जूं पाचा ठहियल हूंदा आहिनि इहो कढाईंदा आहियूं हिन पासे साइड 6 फुट हूंदा हिन पासे 6 फुट हूंदा डिघो 6 फुट न अच्छा केलो घणे फुट ते हणंदा आहियो हम 6 फुट ताईं 6 फुट ते हणंदा आहियो ठीकु आहे सही पोइ तक़रीबन एकड़ में घणा थोड़ लॻंदा आहिनि एकड़ में साईं लॻी वञनि 1500 अच्छा उहो माना जेको ॿिज जेको मिलंदो आहे हिते केलो जेको पुराणो हूंदो आहे हुन में ॿिज कढंदा आहिनि न हिते छा तव्हां ॾे पुराणे केले में ॿिज कढंदा आहिनि खपाईंदा आहिनि या ईअं हूंदो आहे ईअं साईं घुरंदा ॾींदा आहिनि अच्छा जी हा वास्ते संगत जे हिसाब सां हा हा जी हा मतिलबु केलो जेको पंहिंजे मौसम जे हिसाब सां कहिड़ो सुठो आहे केलो साईं उहो आरड़ वारो गर्मी वारो सुठो आहे इहो जेको आहे G9 जेको डिघो आहे इहो कीअं आहे इहो साईं सही कोन्हे इहो ॿाहिरि मुल्कनि जो पंजाब हिते न आहे पाण न थींदो ठीकु आहे अच्छा पोइ जॾहिं वण खणंदा पोइ वण कढी पोइ साईं हिन दड़ूं निकिरंदा दड़ूं कढाए पोइ हिनखे भाण कलर ईंदा पोइ माल वारो भाण जेको आहे पोइ उहो लाराईंदा आहियूं वरी द्रेशी हुनखे कराईंदा आहियूं पोइ हुनजी सियारे में कटाई कराईंदा आहियूं कोन्हे छॾे ॾींदा आहियूं अच्छा पोइ हुनमें कणिक कोन खाईंदा कणिक वणिक पोइ कुझु बि कोन पोइ यको किलो जी सही आहे ठीकु आहे पोइ यानी हुनमें जी वण खणी पोइ हुनजे पाण लेवल कयोसीं लेवल करे पोइ पाण गुॾ कढूंसि गुॾ कढी पोइ भाण छा ॾींदा आहियूं पाण कहिड़ो ॾींदा आहियूं पाण साईं DAP ॾींदा आहियूं यूरिया ॾींदा आहियूं हा ऐं माल वारो भाण माल जो माल उहो त माल जो सियारे में थींदो हूंदो पोइ हीअ घणनि महीननि में तयारु थींदा दादा हीअ बनी सुठी एवरेज वारी हूंदी साल में तयारु थी वञे ऐं जीअं बनी एवरेज वारी सुठी न आहे सैलाब वारी आहे त पोइ 2 साल लॻी वञनि 2.5 साल लॻी वञनि 1.5 साल बि लॻी वञे अच्छा अच्छा जी हा चलो सही ठीकु जी हा छा नालो छा मंसूर जी हा ज़ात जो कहिड़ी मीरजत ज़ात जो मीरजत ऐं किथे वेठा आहीं साईं पीर जुलिल शाही माड़ी पीर जुलिल शाही माड़ी पीर जुलिल शाह जी हा पीर जुलिल शाह जी माड़ी जी हा अच्छा वो कहिड़ो UC कहिड़ी आहे तालको कहिड़ो आहे तालको रोलायार तालको रोलायार चलो ठीकु तूं केले जो कमु कंदा बसि जी हा अच्छा कमु कंदा आहियो साईं मूंखे 4-5 साल थिया हा ऐं तुंहिंजी उमिरि घणी आहे साईं मुंहिंजी उमिरि 15-16 थी तुंहिंजो कार्ड हल कोन्हे न साईं अच्छा चलो ठीकु